निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल पीरे तरीक़त रहबरे शरीयत हर दिल अजीज आशिक़े रसूल नेक सूरत नेक सीरत तमाम असां आशिक़न जे दिल जी धड़कन अहले सुन्नत वल जमात जी छप्पर ऐं छांव तमाम असां बेसहारन जो सहारो तमाम असां अहले सुन्नत वल जमात जे अखिन जो ठार हजरत क़िबला सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह साहिब दामत बरकातुहुमुल आलिया अनकरीब स्टेज ते पहुंचंदा ऐं तव्हां शहंशाह बगदाद जे बचड़े जो दीदार कंदो ऐं पंहिंजूं दिलियूं ठारींदो। स्टेज ते वेठल आले सुन्नत वल जमात जो सरमायो सुन आले सुन्नत वल जमात जा उलमाए किराम हुफाज़े किराम नात खान हजरात व बिरादरान इस्लाम मां बेहद शुक्रगुजार आहियां पांजे मेहरबान दोस्त आशिक़े रसूल सैयद नूर मोहम्मद शाह साहिब जो जय पांजे हिन वॾे अज़ीम शान जलसे में शुहदाए करबला जे शान में जेको जलसो मुनक़िद करायई अल्लाह रब्बुल आलमीन इन्हीअ जा उजूरा शाह साहब खे ऐं उन्हीअ सां तआवुन करण वारनि खे मुआवज़ा ज़रूर अता फरमाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सारी जमात खे हजरत इमाम हुसैन आली मकाम जी शफाअत नसीब फरमाईंदो ऐं तव्हां जेको अॼोकी हिन मजलिस में ईमान ऐं यकीन सां हिकिड़े आया आहियो त कसम ख़ुदा हे फ़कीर भी अवां खे अर्ज़ कयूं थो वञे त इहे करबला शरीफ वारा खून रायगान न वेंदा क़यामत में अहिड़ो रंग लाईंदा जो ॾिसण सां आशिक़नि जूं दिलियूं ठरी पवंदियूं आशिक़नि जूं दिलियूं सड़ी ख़त्म थी वेंदियूं। हाणे मूंखे त इहा ख़बर कान ही त हेॾो अज़ीम शान जलसो सकरट जे शहर में साईं को मुनक़िद करायो आहे। मां ॻाल्हाइण जहिड़ो आहियां कोन को तबीयत जे मथो बिल्कुलु पार पयल आहे। अचानक 10 तारीख़ खां वठी तबीयत में तमाम तकलीफ़ हुई जेका अञा ताईं हले थी पई। अॼु ॾींहं जो बि भेरिया रोड में जलसो पढ़ियो अथमि चवां पियो त मां हाणे मां ॻाल्हाइण जहिड़ो आहियां कोन पर सैयद बादशाह जे सूरत ऐं सीरत खे चङीअ तरह मुलाहिज़ा कयो हुयुमि। मुझे इश्क इजाजत न ॾिनी त मां हितां पोइ ते लाड़काणे मोटी वञा। मां तो जहिड़ो हाल आहे जमायत खां दुआ ॾिनी पोइ बि अॻे सुम्ही पवंदुसि। हाणे
तमाहा इश्कोई मोहब्बत बेअंदाज इमामन सबूरन जो खणी हिन मैदान में पहता आयो। कोशिश कंदुम त एतिरो कुझु ॻाल्हायां जो तव्हां जमायत इएं चवंदा वञो त वञणु असांजो सजायो थियो। अल्लाह साईं खे सवाल आहे, ख़बरी वधीक खुदा जे प्यारनि महबूब जे बचड़नि जो तव्हां दीदार कंदो त रब्बुल आलमीन तव्हांजा रहा खोया दर्द मर्ज अर्ज सब पंहिंजे दरबार में मंजूर ऐं मक़बूल फरमाईंदो। दुखायल आयो त सुखनि जे साम्हूं थी वेंदो, बीमार आयो त शफ़ा जा मालिक बणिजी वेंदो। जेके जेके शरीयत मुताबिक तव्हां हिन भलारीअ महफ़िल में रब्बुल आलमीन जे हुज़ूर में इमाम हुसैन अली मकाम जे हिन भलारी महफ़िल में हाजतूं खणी आया हो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजनि दोस्तनि जो कॾो किनो न कंदो आहे। जे यकीन अथव त हैसियत मुताबिक सब कंहिंखे जेकॾहिं वंड न मिले त पोइ डोरा पोइ असांखे ॾिजो त असां बि चइबो त 35 साल इमामनि जी तारीफ़ अजाई कई आहे। रब्बुल आलमीन तव्हांजे इन इश्क जी मोहब्बत खे सलामत रखंदो। अल्हम्दुलिल्लाह वल मिन्ना। असांजे दोस्त मेहरबान पीर भाई कारी निसार अहमद कासमी साहिब कलाम पाक जी तिलावत जेका फरमाई उहा आशिकनि जे सीननि में काहिजी पई। ऐं तव्हां मोबाइलियूं भरियूं, कैसेटियूं भरियूं, सीडियूं बि इहे हलंदियूं। जेॾी महिल तव्हां इन क़ुरान पाक जे तिलावत खे हलाईंदो तव्हां दवा कयो, चैलेंज कयो त तव्हां पंहिंजे टोले मां अहिड़ो क़ुरान जो कारी आणे त ॾेखारियो। ऐं असांजो दोस्त मेहरबान मोहम्मद खालिद कादरी साहिब जेके अनाउंसमेंट जा फराइज़ सरंजाम ॾेई रहा हा ऐं तव्हां आशिकनि जे दिलनि खे झुमाए रहा हा। दिल त ईअं पई चवे त मैदान उन्हनि खे ॾिजे जंहिंजी लॻे। पर हाणे लक़ब अलक़ाब पे ॾिनई, असां वरी हेठि मुहड़ो कयूं वेठा हुयासीं त हाणे ॻाल्हाइण जहिड़ा आहियूं को अल्लाह अल्लाह जो हबीब सरदार मशहूर वारे साईं खे सवाल आहे, बरनि में बहरनि में हलंदा दावतूं अॼु ताईं बि इज़त मुर्शिद बचाई आहे, अॻिते बि पालत अथसि। हाणे आयत मुबारक जो तर्जुमो कयां थो हिकिड़े कलाक ताईं त मां तव्हां सां ॿधल आहियां। 10:30 बजा थिया आहिनि, 11:30 बजे ताईं तकरीर कंदुसि। उन्हीअ खां बाद में सोहरा सैयद पीर ऑफ दरगाह आलिया सोहू शरीफ सैयद मोहम्मद आशिक अली शाह साहिब स्टेज ते जलवा अफरोज थींदा। सदन जो कम मां आया शेख, मांखे एतिरी सैयदनि जे शान जी ख़बर कान्हे। सैयदात सैयदनि जे शान खे उहो सुञाणे बयान बि करे। हाणे आयत
आयत मुबारक जो तर्जुमो बुधजो आराम ऐं सुकून सां। असांजो मक़सद कंहिंजे मथां तनक़ीद करणु न आहे। इहा साख ऐं क़ुरान ते ॻाल्हि आहे। मुहर्रम शरीफ़ जो महीनो आहे, इमामनि पाकनि जे शहादत जो महीनो आहे। सिर्फ़ असांजे ज़बान मां हज़रत इमाम अली मक़ाम जा फ़ज़ाइल निकिरनि ऐं मसाइब पढ़जनि, कंहिंजी दिल आज़ारी न कजे। ॿिया 11 महीना विढ़ण जे लाइ आहिनि, विढ़ंदासीं बि, पर हे महीनो ॾुख हुजे इमाम हुसैन जो, गम हुजे रसूलुल्लाह जे तस्वीर शहज़ादे अली अकबर जो, गम हुजे मासूम नंढड़े अस्कर जो, दिल में दर्द हुजे सकीना जे कैदी हुजण जो, बिरह जा पठा बरंदा हुजनि बीमार ज़ैनुल आबिदीन जे लाइ। पोइ अहिड़ीअ कचहरीअ में, अहिड़ीअ महफ़िल में जेको जो जेको ॿियो ॻाल्हियूं करे, इहो असांखे ॾाहे वणंदो। सही आहे न? इहो तव्हांखे ॾाहे वणंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह त इहो थो चाहे, सुभान अल्लाह, अल्लाह त इहो थो चाहे त ऐं नबीअ जा घर वारो तव्हां खां हर नापाकाई दूर फरमाए छॾे ऐं तव्हांखे पाक करे खूब सुठो करे छॾे। मता को अकुल जो मारियल, ज़हन जो किरियल चवे त भला नबीअ जे घर वारा अॻ में नापाक हुया छा, जो अलाह तो चवे न पियो त तव्हां खां हर नापाकाई हाणे दूर फरमाए छॾे। न, तूं अकुल जो किरियल, फ़हम जो किरियल, ज़िद ते अटल बणियल ईअं न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो इरादो अज़लिया अबदिया। माना ये नापाक हुया ही न। थोड़ो ॻाल्हायो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अल्लाह त इहो थो चाहे, अदल में रब चाहियो। माना ये नापाक न आहिनि, ये अदल में ही पाक आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अल्लाह त इहो थो चाहे त ऐं नबीअ जा घर वारो तव्हां खां हर नापाकाई दूर फरमाए छॾे ऐं तव्हांखे पाक करे खूब सुठो करे छॾे। हाणे उहे अचो त ॾिसूं त अहल बैत आहिनि केरु। अहल बैत इन लफ़्ज़ जी माना ई आहे त नबीअ जे घर में रहण वारा। नबी साईं जे घर में रहण वारा। नबी साईं जे घर में त रहण वारियूं नबीअ जूं घर वारियूं आहिनि, नबीअ जूं इज़त आबरू आहिनि, नबी पाक जूं राणियूं आहिनि। 11 हरम पाक नबी पाक अलैहिस्सलाम के हो जेके नबी पाक जे घर में रहा। अहल
पे तो उन्हनि खे चयो वेंदो वा माना नबीअ जे घर में रहण वारा। मुसलमानो अग में त तव्हां खे नबी पाक अलैहिस्सलात वसलाम जे घर वारनि खे अहल पे तो मञणो पवंदो। ॻाल्हायो ॾिस हाणे मां गई आहियां दिलि जो मरी वरी टियों चौथो ॾींहुं बीमार थी पियो आहियां रहंदो तव्हां बि न ॻाल्हाईंदव पोइ मां वेंदो मां तव्हां जे पुॼण लाइक़ु आहियां तव्हां मूंखे 110 में ॾियारींदव छा? नबी साईं जे घर में रहण वारा ये हिन महबूब जा अहल बैत कुर्बान उन्हनि औरतुनि जे शान ऐं अज़मत तां वञे जिन खे मोहम्मद जहिड़ो घोट मिलियो। ज़माने में ॾिसो सदर साहब जी ज़ाल नाज़ थी करे वज़ीर आज़म जी ज़ाल फ़ख़्र थी करे कहे वज़ीर MP की MNA जी ज़ाल फ़ख़्र थी करे मुंहिंजो मुड़ुस सदर पाकिस्तान आ मुंहिंजो मुड़ुस वज़ीर आज़म आ मुंहिंजो मुड़ुस फलाणो खान कधार खान आ। सुभान अल्लाह। हर हिकु औरत पंहिंजे मुड़ुस जे उन्हीअ शान ऐं मान ऐं मर्तबे ते फ़ख़्र थी करे पर वल्लाह इन्हनि औरतुनि खे नाज़ ऐं फ़ख़्र करण जो को हक़ कोन्हे। तव्हांजा मुड़ुस राशी आहिनि व्याजी आहिनि ज़ानी आहिनि बेनमाज़ी आहिनि ऐं उन्हनि में तमामु घणियूं कोताहियूं आहिनि। थोड़ो हेॾे तवजो ये मां ग़लति नथो ॻाल्हायां न नथो ॻाल्हायां न ग़लति सही आहियां न न इन्हनि खे नाज़ करण जो को हक़ कोन्हे। नाज़ करे त ख़दीजतुल कुबरा करे जेके मोहम्मद जे जोड़ नाज़ करे त हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा करे जेके मोहम्मद अरबी जहिड़ो घोट मिलियो। जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने सां लॻियूं यारा हर पाक सुने रसूल पाक जा कुरान जो फैसलो आ त अत्तय्यबात लित्तय्यबीन वत्तय्यबून लित्तय्यबात अलखबीसात लिलखबीसीन वलखबीसून लिलखबीसात। खुदा तो फरमाता मां पाक मर्द पाक औरतुनि खे ॾींदो आहियां पाक औरतूं पाक मर्दनि खे ॾींदो आहियां। मदीने वारो पाक आ त नबीअ जूं घर वारियूं सीने सां लॻण वारियूं बि पाक ॻाल्हायो। ठीकु आहे ॿिए जगह ते नबी पाक अलैहिस्सलात वसलाम जे घर वारनि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं माउरूं आहिनि। इहो हुम जो जेको ज़मीर आहे इहो मोमिन ॾे आहे हुम जो ज़मीर मोमिन ॾे मुझे नबी जूं घर वारियूं तव्हां मोमिननि जूं माउरूं आहिनि।
इन्हें तवज्जो कयो। 1,24,000 कमो बेश नबी सगोरा मोमिन आहिनि या न? कुरान के फैसले मुताबिक नबियन की भी आशा सिद्दीक़ा अम्मा है। भला तवा तो पुछादा मौला अली शेरे खुदा मोमिन आहे या न? आहे। वो कुरान के मुताबिक आशा सिद्दीक़ा अली की भी अम्मा। रिया जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन कुरान शरीफ में नबी पाक के घर वारन जिला फरमायो तो या निसा अन्नबिये लस्तुन्ना कअहद मिनन निसाए। हाय मुझे रसूल पाक जो रानियो मुझे दिल पर मोहम्मद जे सीने सा लगड़ा वारियो तमाम न औरतुन जहरी ना हो। मौला जेड़ा बात बपेर बकन बाकी वसा के तेरी के और तुन के तू तो कुरान में जमे दा तमाम बे और तुन जेड़ी ना हो केड़े सबब जे करे खुदा फरमाया हां सबब वो यो है जो जने तमाम मुझे दिल पर मोहम्मद जे निकाह में अचे वयू तो सारी दुनिया के और तुम का मातवा के मुमताज बनाई छयो। ताजे करे हथा त बजाबदी करे मुसलमान ने अर्थ कंदा से तो जहरे करण वारो जको हुजे उन ता जहड़ो कयो मां सा न बिड़ो मां के गारियो न दियो। मुजी मां जो नालो अलाए छाए कुरान में लिखल कोने तुझे मां जो नालो मरियम ज़ैनब कुरान में लिखल कोने जे करे कुरान में रब्बुल आलमीन फरमायो है तो सिर्फ रसूलुल्लाह के घर वारन जिला फरमायो आ तो यही दफा मोमिनन जो माओ अदी तो मारू मान के कोहन पिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ने असा जे लाड़काने अली को इलाहाबाद में भाईर मेरे अब्बा मां छडाण आई हिकड़े पुट छगाव जो कढाए सही हाथी वञे अज सालन के राज़ी करण जे लाइ मां के गारियूं ॾिनियूं थियूं वञनि मगर याद रखी छॾियो मां के गार हराम न ॾींदो हलाली न ॾींदो। मामला है जो तेल भी खणी हो जाए उन्हीं जे ज़ाल जे मतो जे कने मां गार कंद कथड़ दुस कलेशन खणी अचे दर ते बीहंदो। हालांकि फकीरानी सुबह जो घर को निकरे सी सजल जे घर मोटी थी जद पूछे सी बिना तो फकीरानी वही काडे हुई तुझे एड़ी अदाल के जकरे मां मुला गलाया कारियूं जास ना त ये जके डंडा कुंडा हणी मोजो मगज फाड़े दिजे अरे भला मुल्लू परवान कटड़ू तोड़ा मुझे घर वाले के तो कारियूं दे मुझे घर वाले के तो कारियूं दे तोरी मुल्ला है कच्ची पिंडी है तने बिल सजी लट उठारन ते बजास और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारे ने जे को गलाई दो ताजा भी मदीने वाले जे शफाअत में उम्मीद रखदो। सोना कुछ टकी नजर कर शैतान जो चौकू थी कई कमाई तो तुझी विञाए पियो न तो मुसलमान के जेड़े कसते हलणो आ उन कसते हल जे रात जो हिते सकरंड में मदीने वालों साईं ख़बर में जानो तो न करा भाई तो क्या जाता है
अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अल्लाह यो तो जाहिद है नबी जा घर वारो तवा का हर नापाकाई दूर फरमाए छड़े ऐ तवा के पाप करे खूब सुठो करे छड़े कुर्बान न औरतों तो वंजे जेके महबूबन करीमन जे निकाह में आयूं खुदा जो कसम नबी साईं जे वफात का बाद में 8 मुफ्ती थी गुजरिया है 4 तो उन्हनि में खुलफाए राशिदीन हजरत अबू बकर उमर साईं उस्मान साईं मौला अली शेर खुदा हजरत अब्दुल्लाह बिन उमर अब्दुल्लाह बिन अब्बास अब्दुल्लाह बिन मसऊद आई 8 मुफ्तियानी ही या रसूलुल्लाह जी घरवारी अम्मा आयशा सिद्दीका बस करेंगे वो एकड़े दफे अम्मा खातून जन्नत आई अगे अर्ज कयई अम्मा तू मुफ्तियानी आ मुझे बाबे साईं जे सीने सां लगल है ॾिस न ए नबी साईं जे रहमत जो दरिया हुआ मौज में जब आ गया तो कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर तो पर्दे से मौला कर दिया मौला अली ते नजर पवेस चवे त अली मामा वा मालिया मोया अली के चेहरे के ॾिसण इबादत तेरा हजा रुख आहिनि वरी उमर दे निगाह करे लौकान लौकान बादी नबीयुन लकान उमर बिन अल-खत्ताब मां मोहम्मद दे नबूवत खत्मा पर जे कदे मखों को नबी थे हा तो उमर फारूक थे हा क्या दवा पाजे रसूल जे फरमान के न मनी दो वरी जे अबू बकर सिद्दीक ने दरिया रुख रखे नबी फरमाया समा सब्बल्लाहु फी सदरी शयन इल्ला सबतहु फी सदर अबी बकर अल्लाह रब्बुल आलमीन जेके रमजू राज मार्फतू हिकमतू मां मोहम्मद जे सीने में विधियूं हूं उहे सब अबू बकर सिद्दीक जे सीने में विझी छॾियूं भली के गाल बने न बने सबके जो तक पंहिंजो वासा जो कमा बुधा शाबाश हाणे तू मुफ्तियानी आ बाक़ी रुगो इहो ॿुधा त शान में तू वधीक है या मां फातिमा वधीक आहियां हाणे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे राणी खातून जन्नत के जो जवाब अर्ज कयो उहो ॿुधो पाण फरमायो त फातिमा तू जन्नती और तुझी सरदार आहे या न जी आया चई दफ़ो जे आहे त पोइ इहो पुछे छो थी त शान में तू वधीक है या मां वधीक आहियां जॾहिं जन्नती और तुझी सरदार तू मां तो उन में मां भी अचे वैसे उन्हीं में मां भी अचे वैसे हाने तू तो मुझे भी सरदार आ ना बाकी पूछे अजाई थी शान में तू वधीक या मां वधीक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर सिद्दीक जे न्याणी रसूलुल्लाह जे राणी आयशा सिद्दीका फरमायो फातिमा काश जे कदे माके अल्लाह रब्बुल आलमीन आयशा सिद्दीका न करे हा तो फातिमा जे मथे जो हिकड़ो वार करे हा छा त मोहब्बत है ये जेड़ा हेठे ने बिछड़ा यार कुरान मथे सजी क़ियादत ठयल है बाकी
बाकी फातिमा हिकड़ी गाल थई केड़ी क़यामत जे ॾियारे हर हिक औरत पंहिंजे मुड़ुस सां गॾु थींदी तूं हूंदी अलीअ जे हंज में मां हूंदसि मुहम्मद जे हंज में हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे इहा अहल बैत हाणे इन आयत मुबारक जे हेठा मिशकात बाब मनाकिब अहल बैत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हेडन अखरन में लिखियो पियो आहे अन आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा قالت خرج النبي صلى الله عليه وسلم غداة وعليه مرط مرحل من شعر اسود या नबी असांजी जी घरवारी हजरत बीबी आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा थी फरमाए क्या थी फरमाए त सुबह जो अलल फजर जो टाइम हो मुझो घोट मदीने वारो जॉन कारियो उन जो कंबल थसे ताबी लफ्ज़ जो कारियो उन जो कंबल थसे उन्हीअ जे मथों चिट साली थियल अथसि उन्हीअ जे मथों गुलकारी थियल अथसि वॾो उहो कंबल सिंगारियल अथसि मुझो घोट मदीने जो सही हवेली मुबारक जो कंबल वेड़ी वेठा आहिनि हीअ जो नज़र करे ॾिठमि त फजा अल हसन इब्न अली टोपलो बातो थी माफ कजाए खबर पे मयादार थी रास दोस्त मुझो हिनखे ॾंढ त ॾियणो पइजी वियो त तूं सकिरंड में आए त मूंखे ॿुधाई छो न त मां लेपण में पियो हुउसि गाॾीअ में किरियो पियो हुउसि फोन ई आपस कनीअ वठी उहो पियो हलो हलो करे मां त ॻाल्हाइण जहिड़ो ई कोन हुउसि शाबाश हजरत इमाम हसन अल मुश्तबा तशरीफ खणी आयो हवेली मुबारक ते हीअ जो नज़र करे ॾिसां त मदीने वारे साईं मुंहिंजे घोट महबूब सॾु कयुसि हसन हेॾे आ जेॾी महिल जो पंहिंजे नाने साईं जे हुज़ूर में आयो हथ मुबारक खां वठी करे फअदखलहू उन्हीं कंबल मुबारक में अंदर खड़ी विहारियऊंसि अजा जेड़ी मल जो इमाम हसन के हथ को वठी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम कंबल जे अंदर विहारियो पोयो नंढड़ो हुसैन भी अचे पियो जेड़ी मल जो ही इमाम हुसैन आली मकाम ॾिठो सुम्म जा अल हुसैन आयो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे कुल्हण जो सवार आयो नबी पाक जे मोरे नबूवत जे मथो सजदन जे करण वारो हुसैन बिठो ॾिठई त नाने साईं त सॾु करे मुंहिंजे अधे हसन खे कंबल में विहारियो वा मता मांखे सॾु न करे डोड़ंदो आयो पंहिंजे नाने साईं जे कंबल खे पाण हीअं करे फदखल मअहू अरे सुभान अल्लाह चओ छो त जॾहिं कॾहिं नाने साईं अधे हसन जो पासो वरितो आहे मता अॼु बि मूंखे सॾु न करे मां हिक जे ॾन में मेल न मारजी पवां त जेकर असली बस हुजत थो कयांसि फदखल मअहू इंतज़ार ई न कयई त को नानो मूंखे सॾे डोड़ंदो आयो कंबल खे भले करे पाण अंदर घिरी वियो छो त हिकिड़े दफ़े नबी साईं आयो पंहिंजे बजरीअ खां तूने जन्नत जे घर
पाण जॾहिं बि पंहिंजे फातिमा वठी ईंदा हुआ न न्याणीअ वटि वकाना यकूल लिफातिमत उदरी ली इब्नतैया हमेशा पंहिंजे बचड़ीअ ख़ातून जन्नत खे नबी साईं फरमाईंदा हुआ फातिमा जीव मुंहिंजे पुटनि खे त सॾु कयो पोइ जेॾी महिल ख़ातून जन्नत हसनैन करीमैन खे सॾु कंदी हुई अबा हली अचो बाबो आयो आहे सॾे थो तव्हांखे पोइ जेॾी महिल पंहिंजे नाने वठी ईंदा हुआ फय शुम्मुहुमा वय दुम्मुहुमा नबी साईं शहज़ादनि खे संगंदा वरी भाकुर पाए उन्हनि खे भीकू ॾींदा वय दुम्मुहुमा भीकू भाकुर त पाईंदा पर उन्हनि पंहिंजनि बचड़नि खे भाकुर में करे झमू ॾियनि नंढड़नि ॿारनि जी आदत हूंदी आहे नानो हुजे ॾाॾो हुजे बाबो हुजे प्यार कंदा हिमत खुदा जी कुदरत शहजादा पई आया पाण फरमायो दाबा तव्हां शेरे खुदा जा बचड़ा हो पंहिंजे पीर जा हक़ औलाद अदा कंदी आहे अॼु मां नानो तव्हांजो आयो आहियां हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कयो उथो ॿई शहजादा शेरनि जा पुट बि शेर हूंदा आहिनि उथो तव्हां हसन हुसैन ॿई ॼणा पाण में कुश्ती विड़ो त मां महबूब ॾिसां यारहं महीना हज़रत इमाम हसन इमाम आली मक़ाम खां वॾो हो जेॾी महिल जो शहज़ादनि पाण में हथ विधा त मदीने जो साईंदो हज़रत इमाम हसन खे चवे हसन हसन हुसैन खे हीअं वठो हीअं केरेसि हुसैन हीअं किरंदुई जन्नत जेड़ी मल यो नज़ारो ॾिठो हलंदी आई अचे पंहिंजे बाबे खे अर्ज़ कई बाबा महिरबानी कर ईअं न कर वॾो बि हसन वरी कुश्तीअ जा दाव बि तूं उन्हीअ खे थो ॿुधाए मथां मुंहिंजे हुसैन जी दिलि न टुटी पए पाण फरमायो त फातिमा जेकी मां मुहम्मद जूं अखियूं ॾिसंदियूं आहिनि तव्हां जूं अखियूं ॾिसी न सघंदियूं आहिनि मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हसन खे तो जवाब हुसैन खे हीअं वठो हुसैन खे हीअं केर हुसैन खे हीअं दस हेॾो वरी रब जिब्रील खे मोकिलियो आहे वञी हुसैन खे तूं ॿुधाए दावत हसन खे हीअं दस नंढड़ो पंहिंजे नाने सां नात कंदो हो मता बेल न मारजी पवा हिकड़े दफे हरनीअ जो बचड़ो नबी पाक जे दरबार में को आशु खणी आयो उन यमान हजरत इमाम हसन वेठो हो नाने के चई त साईं हरनीअ जो बचड़ो माके बणे थो मां कह दो आओ बाबा बिस्मिल्लाह वठो हजरत इमाम हसन साईं जड़ी मल जो निकतो बाहर पर सोड़ो हुसैन पियो अचे सॾु कई सदा हसन जीव यो हरनीअ जो बचड़ो काॾो वादो थी नाने साईं को वरतो थमे ॾाढो सुहिणो आहे मांखे ॾींदे मां छो ॾियां हज़रत इमाम हुसैन चए त ठीकु आहे न ॾे तोखे ॾिनो अथई बाक़ी मांखे न ॾींदो सिधो आयो नाने जे दरबार में होतिरो पंध ते बीह रहियो अचोर ते नहीं तुम छो हरनीअ जो
शान मदीने वाले साईं फरमाए सो से नहीं है न कर अलाए बेचारो साजो काथों जो आशिक हो अबा हरनिय जो बचड़ो तो अचे खणी आयो मां वट वेठो हो मां वट तुजो भाव हसन घुरिए मां तो उनिया के दई छडियो हाने बियो आहे हरनिय जो बचड़ो तो मां तो के दिया बस जेडी मल नबी साईं जो ये फरमायो त नटड़न बारन जे आदत वागुर हजरत इमाम पाक ये चपड़ो कढी करे रोवण शुरू कियो तो मुझे भाव हसन के हनिया जो बचड़ो दिनो की मां के छो न तो जे को कसम खुदा जे जात जो रब्बुल आलमीन जिब्रील के फरमाया दबारो कर जिब्रील हरनी बैठी थी जंगल में बचड़े के बैठी थी बुबड़ो प्यारई बैठी थी चुमड़ी जैसे हरनिया के भी खण बचड़े के भी खण वारो कर वनी हुसैन के बचड़ो हरनिया जो पहुंचाए मता हुसैन जा कोड़ा हेठ नकरी पवन कितने बोलो जमीन दे किरण न तो जे होते अकेलो करे तो कोहाए से करबला खुदा जे जात जो कसमाद पिटे न पई कुटे न पई मथे जा वार न पई पटे वा वेला न पई करे सतरन ते डक न पई हणे के रसाऊं रबा को मथे तो लाहे को चेलन सा गोल बजाई पर तो करे है तेरे करार जी तलवार हाथ में करी करे लाचन जे मथो सजी रात पहरो नो होई रब जे कुरान जो तिलावत करे रही सिर्फ बाजे बचनन जे लाशन के दिसी करे गोढ़ा गाया हई हारे क़यामत ताईं रसूलुल्लाह जी सजी उम्मत रोती रहे मगर ज़ैनब जे उन गोढ़े जो कदर कोने जे को भाग लाश जे मतो करबला में गायो हई तू छा तो समझे पियो त इहो फातिमा जे जाईअ जो जिक्र हो न इहा दिल्ली न लाशन जो कतारूं लगियूं पयूं डर हुया सिर मुबारक हुसैन जो यजीद ने हो तब उनके चलाए छड़ियो यजीद खुलियल आसमान के हेठा खातून जन्नत जूं बचड़ियूं वेठियूं सॼी रात परो बीठी पजे सुबुह जो जेॾी महिल जो टाइम थियो आहे त इमाम ज़ैनुल आबिदीन खे वरी उतारे त उथी बीमार अबा वुजू कर पानी ना है तयम्मुम कर चौथ कल सुबह की अजान शहजादे इमाम अली अकबर दिनी इमामत मुझे भाव हुसैन कराई जमाती कासिम अब्बास वारा हुआ अज सब शहीद लगा पिया अज वुजू करे अजान चो इमामत तू कर त तुझे कदमा ज़ैनब दी नमाज पढ़ा या तो गाली नमाज जी को तो करे 700 मरतबा जन कुरान में अजायो जिक्र आयो नमाज जो अफसोस है मुसलमान जी हालत है जेडी मल जो सलाम बनाई सुबह की नमाज जारी जो न्यारो यजीद जालिम आया हथन में हथ करी हुयो पेरन में पेर करियो लगी वयूं 7 या 8 उठाने बिहारियो पाजे पर्देदार बीबी के चौथ हिनन जे मतो चढ़ो करबला को कुफे हलदा से इब्ने जियाद वट पो हलदा से यजीद दे वड़े हुसैन जा बचड़ा हथन में हथ कड़ी उठा जेडी मल जो उठा के बिहारियो तो उठन जे मथो पाखड़ा न हा उठन जे मथो झुलू न हुयूं उठन जे मथो सबड़ू चादरू न हुयूं उघाड़ियूं पुटियूं उठन जूं हुयूं खातून जन्नत जूं बचियूं खातून जन्नत जूं नहर उन्हनि उठन जे पुठन उघाड़न ते सुहार थियूं बटे जेके उठ थिया महार ॾिनूं बीमार ज़ैनुल आबिदीन खे त असां सां तूं गॾिजी हलंदे अल्लाह जे कई ते सब्र कयो रे यो राज़ी रूह में मथे रब रज़ा मजाबू मालिक जी कुदरत जी रे यो राज़ी रूह में मथे रब रज़ा मजाबू महबूब जी कादर जी कज़ा
रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु जोगिन इय जज़ा तेरी साह सज़ा गुरखे गलिया का पिड़ी ओने यजीद जो लश्कर थियो झुमरियूं हणंदा पिया वञनि ज़ालिम नगारा बिगल पांजा वॼाईंदा पिया वञनि ज़ालिम हिक ॿिए खे दाद ॾींदा पिया वञनि ज़ालिम सोन चांदीअ जा खज़ाना मिलंदा मूसल जूं गवनरियूं मिलंदियूं फतह कयूं था हलूं मगर इहा हिक वफ़ादार भेण ज़ैनबी इमाम आली मक़ाम जे लश्कर में जेका पंहिंजे शहीदनि जे मथां घोड़ा ॻाड़े क़ुर जी तिलावत करे कुरूठ जे मथां सवार थी जेरी मल जो यो कूफे जे शहर में पहुतो जुलूस हाय हाय आसमान तो के रब जो नालो दिए लो के जुलूस ॾिठोई जमीन तो के कसम रब जो अग में तुझे मथो कईड़ा जुलूस निकता क़यामत ताईं जुलूस निकरंदा रहंदा पर एड़ो जुलूस न जमीन ॾिठो न आसमान ॾिठो जेको करबला को इमामन सगोरन जो करबला जो अली कूफे दे आयो इते जड़ी मन जो इब्ने जियाद ॾिठो त कम त जेको हाणे यजीद जो हुयो उहो कयो से पर मानू बेली देश में हिन कामन में हिन हिकदम ऐलान कराई त पुलिस जा पहरादरन ते बियारे छडियो मानन खे जो त घरन जा दरवाजा न खोलन खबरदार जेकरे को हुसैन जे हिमायत में बाहर निकतो असा उनिया जो सिर ये कटे नेजन जे मथो जाड़ीदा से मानू बेचारा खौफ जुल्म जा हिरासल दरवाजा जगह जा बंद थी वया हिन जालिम गवर्नर इब्ने जियाद ऐलान करायो त हिन सिरन के कैदन के कूफे के बाजारन में फैलायो ओ सिर भी बनी हकीका कयो कैदन के भी बनी हिफाजत में रखो सुबह जो मां दरबार लगाईंदुस सिर भी खड़ी अचजो कैदन के भी वठी अचजो इनाम कराम सा माला माल कदो सावा कई शहीद जो सिर कड़ो यजीदी खड़ी वियो कई शहीद जो सिर कड़ो यजीदी खड़ी वियो हिकड़ी जगह में वनी आल बैत जा बचड़ा भी हिफाजत में थिया मगर हजरत इमाम पाक जो सिर मुबारक हुयो खोली बिन यजीद मलऊन शदी अजलिया के जेको नेज़े जे मथां खड़ी अदरात जो टाइम थियो वा त जे पांजे घर में पहुतो हिन ज़ालिम जो कुल कम न पियो करे त मां हुसैन जे सिर खे काथे लिकाया ओरे पाड़े में हुसैन जो मता को हुकदार हुजे कोई मुश्किल कुशा जो मुरीद हुजे घर ठपी इमाम पाक जो सिर खणी वञे त सुबह जो मां केड़ो मो गवर्नर खे ॾेखारिया छा कया हिन जी ज़ाल भी सुती पई आ पंहिंजे दिल में ख्याल कई त ज़ाल खे भी जीअं ख़बर न पवे छो त हिकिड़े दफ़े इन खोलीअ जी ज़ाल वई हज पे जेड़ी मल जो मोटी आई तो खोली हाल अहवाल पियो मके मदीने जा पुछेस सब ख़बरूं ॿुधाए ओ पई पंहिंजे मुड़स खे चवे त जो हरम काबे में हिकिड़ो अजीब मंज़र ॾिठुमि छा ॾिठी चई त माण्हू काबे जे तवाफ़ में हा हजर अस्वद खे चुमी रहिया हो खबर तॾहिं पई त ओचितो ई आवाज़ अचे पियो त इमाम हुसैन अचे वियो नबीअ जे कुलनि जो सवार हुसैन आयो आहे हैदर करार अलीअ साईं जी अखियुनि जो ठार हुसैन आयो आहे खातून जन्नत जो बचड़ो आयो आहे जन्नती जवाननि जो सरदार अची वियो आहे जेॾी महिल जो इमाम पाक जो माण्हुनि नालो ॿुधो टीहड़ो खलक ओॾे पियो असां वाड़ा थी वियासीं ॻाल्हि कहिड़ी आहे भला इहे शहज़ादे जो दीदार त थिए चई त जेॾी महिल जो माण्हू आया त इमाम पाक जे हथनि खे पिया चुमियूं ॾियनि अरे मुला हेॾे ॾिसे माने नज़र करे वेठा थो ॾिसे हेॾे ॾिस माने मां गुनाहगार आहियां बदकार आहियां पर तव्हां रुॻो इहो ॾिसो त ॼापो मां तव्हांखे कंहिंजो थो ॾियां शाबाश इमाम हुसैन अली मकाम जे हथन के पिया चुमन पैरन के पिया चुमन मिलत के पिया बोसाजन से रुसाल के पिया चुमू जन गलन मुबारकन के पिया चुमन से घणन मानन वरी चयो त बाबा
हजरत सवद के छड़े करे हुसैन के चुमन सा वठी आयो उन्हनि माण्हुनि उन्हनि खे ॿुधायो त ज़ालिमो ख़बर अथव त इन हजरत असवद खे रसूलुल्लाह जी ज़ात हिकिड़ो दफ़ो चुमियो हो हुसैन जे चेहरे मुबारक के सब मर्तबा इमाम अली मकाम के चुमियो हो नबी साईं इसको ही मोहब्बत की दो दइयो वाला कोली अचो त मुंहिंजे ज़ाल जी इमाम जी हुबदारा अली जी आशिकानी रसूलुल्लाह जी उम्मतियानिया मता हुसैन जे सिर के सुञाणे न विझे त रात जो ही घर में न जहिड़ो थी वञे छो त उहो तव्हां असांजे औरतुनि वांगुरु न हुई जो ओॾे पाणे खे चवे त अती हाणे आहे मुंहिंजो मुड़ुसु हाणे हक़ी कयईं न हक़ी कयईं भला मां छा चवांसि अॻियूं औरतूं ईअं न हुयूं उन्हनि में वॾी ग़ैरत हे बीठो वादो पंहिंजे घर में इमाम पाक जो सिर मुबारक में देते था इन ज़ालिम छा कयो जो इमाम हुसैन अली मकाम जो सिर मुबारक खणी तंदूर में रखी ओ जाते इन जे घर वारी बाज बारी चांदड़ कई मानी बचाई मथो पुड़ नहीं छॾई अचे पंहिंजे घर वारी खे उथारी न फ़कीरानी उथी मानी जो गफड़ो दे उथी मानी ॾिनई पुछेसि पई त फ़कीर हफ़्ते खन को जेको ॿाहिरि हलियो वेंदो ॿुधाई न सुधाई काॾे विया हो चई त बसि यज़ीद जो नौज़ बिल्लाह हिकिड़ो भागी हो भैयत न पियो करे सो उन असां जंग करण विया हुया असांजो मोटी आया आहियूं मां इहा बेचारी जो राज़ सम्झो कोन जंगूं थींदियूं रहंदियूं अलाए छा थियो आहे हिन कुत्ते के मानी ॾिनई खाई सुम्ही पियो हिनखे निंड वठी वई वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदम क़ियामा हे अल्लाह जी बालड़ी अध रात ढली उथी आहे वुज़ू कया त तहज्जुद जी नमाज़ पढ़ा हीअं जो उथी ॾिसे त घर सॼो शबदार लॻो पियो बेटा तो चवे पियो त मालिक मिट सदो में उदाहीअ में सोच रो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो सारे सॾकंदो मुंहिंजो कोई हार लुके चधड़ी माई चवण लॻी त मुंहिंजे घर में ॾियो न मुंहिंजे घर में लालटीन न मुंहिंजे घर में शमादान न मुंहिंजे घर में समझो बल्ब न ट्यूब लाइट न रोशनी काॾो थी अचे हीअं जो नज़र करे ॾिठे कि भला ते तनूर मों नूर जूं लाटूं पयूं निकिरनि जेके आसमान ते चढ़ंदियूं पयूं वञनि मां इहो चयो त मां त तनूर जी बाहि विसाए छॾी रोशनाई तनूर मों छा जी थी अचे हलंदी आई हलंदी आई हलंदी आई अञा तनूर जे भरिसां न पहुती आहे त चार परदेदार बीबियूं अचे उते लथियूं उन्हनि चइनि परदेदार बीबियुनि मां हिकिड़ी बीबी ईअं चवंदी पई अचे त शहीद करबला बाबा मुंहिंजा मुसाफ़िर बेवतन बाबा तुम्हें बेगूं से कटवाया हसन को सहर पिलवाया मिटाया रफ्ता रफ्ता यूं निशाने पुंजतन बाबा अगर अमराव हुए होती तुम्हारी लाश पर रोती गदाई करके पहनाती तुम्हें 2 गज कफन बाबा ये चई करे पाजनो तन मुबारक सा तनूर मो इमाम पाक जो सिर खड़ी हो सीने ते रखी बाजे चादर मुबारक सा निर्णता रुखसार तो कलन तो नाड़ी मुबारक तो गुबार पयूं गेस निर्णते चुम ॾेई रोई चई सब हुसैन तो के इन ॾींहं जे लाइ त न जड़ियो मां ये चयो त हीअ त का वॾी ॻाल्हि थी वई आहे उते थी चवे पई अल्लाह जो नालो अथव बीबियूं मूंखे ॿुधायो त तव्हां केरु आहियो इहो सिर खजो हाउ साईं उन्हनि मां परदेदार हिकिड़ी बीबीअ चई समाई मां जेका तोसां ॻाल्हायां थी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी घर वारी हवा हीअ
ये जेका बीबी भी आए या हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी रानी या बीबी हाजरा ये बीबी जेका है अल्लाह जे नबी सगोर ईसा अलैहिस्सलाम जी अमर मरियम ये जेका फरियाद पर्देदार बीबी कदिया या मोहम्मद जी बचरी खातून जन्नत है यो न जो फरजमान जो बचड़ो मां जो नालो हुसैन माया चौथा अल्लाहु अकबर ये तो मुझे मुर्शिद जो पुट को ही यार भी न सकी अजे मथो मुर्शिद भी और लगता है ये जे मानो कुत्ते के सुतल के लगता है उठीने कुत्ता मथे तो माके जो दसा यजीद जो भागी को ही आया हूं खुदा दी मार पोए माके ये चोने पे चवे तो मदीने में मोहम्मद के रोले आया हूं मां जेडी मले तो को पूछो तो मां के ये छो न पियो चवे त शाहे नजफ में हैदर कलाल के रड़ियूं करायूं तसे खातून जन्नत के जन्नतुल बकिया में फरियादूं करायूं तसे खुदा जी मार पवे हे त कुरान जा बरकत जमीन ते केरे विदात वका पे जे दीवारन के राहे में दो तो मोहम्मद जो नवासो कुही आयो सरदार बाबू तो चवे पे आशिक सोई हकीकी जड़ा कत्ल माशूक दे मन्ने हूँ इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े सहे तलवारा खन्ने हूँ जितवल में के राज माही दे लगे उसे पढ़ने हूँ बड़ा सच्चा इश्क हुसैन अली का हजरत बाहू जिंदे मेरा सुन बने माया चौदह न जान मके छड़े दे कुत्ते खे तू पाजो कीमती वक्त न बजा बाकी को रात जो बनी हिसड़ो रहो वा बहतर इए ते तमा इमाम पाक जे सिर मुबारक जी खिदमत कया माजे ला इयो भलो थीवो इमाम पाक जे सिर मुबारक के कढई तनूर मा गुलाब जो पानी खई चीरे मुबारक के साफ कयई टेबल रखी मतो रेशमी रुमाल रखी इमाम पाक जो सिर उन्हीं जे मथो रखई हथ अदब जा बदियूं भी थिया नमाज भी इबादत भी वास कुरान जी तिलावत भी या पई समझे रियाजत भी या पई समझे हेठो बेटा ये जो रूह भी को गन को बिठो चले इसको दरिया ते ही रात में सुबह भी नहीं साबरी लुबलुब मज लतीफ जय कर तनी जी तात सदी जो क्या जात में फेरे समड़े रयाते की रात सुबह भी नहीं साबरी गज को कापड़ियन मारू हर जदो रजू पेर तनी जे पुज मता सिकी सनासन के ओ जड़ी बल जो या दर्द वारी दाह कई केड़ी मजू इबादतूं भी वयूं रियाज़तूं भी वयूं कुरान जो तिलावतूं भी वयूं हे त क़यामत जे ॾियारे हुसैन जो कातुल मुझे घराने में या चोर उन्हीअ खे वठिबो वा जंहिंजे घर मां भागे जो संगु लभंदो वा हे हुसैन जो सिर मुझे घर मां तो निकिले मां त मरी वियसि खुदा जो कसम जेॾी महिल जो माइजर या दर्द मो दाह कई रात जी आवाज़ आयुसि इल्हाम तुसे ओ अल्लाह जी बानड़ी तूं पंहिंजे इन्हीअ साल बमुड़ सजे करे जहन्नम में न वेंदी हुसैन जी हुबदारा अली जी आशिकानी आ नबी साईं जी उम्मत यानी आ अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तुझे लाइ तू जन्नत यानी आ तू एतरी परेशान न थी तो हुसैन जी खिदमत कया रब तो ॾाढो राज़ी आ जेड़ी मल जो या बिशारत मिले भिटाई वेंदे वेंदे जब दो पियो वञेस केॾो फ़ाइदो पियो थी हाणे टूर तनी खाऊं लंड जन जी नाहे मोड़ मली रडे पका तिन पापल
अखा परे पराहा अटे जागतनी जी छड़ के धना रहूं धार चरण सुनो क्या मुड़ सके चई तो तू मुझो मुड़स न मां तुझी ज़ाल न मां तो दोस्त जे घर में न रहंदी मां कोई ऐलान कयस ये न कर घर बर्बाद न कर मानू न खिला मुझा बच्चा यतीम न कर रोई करे थी चवे तो खुदा तुझे घर के बर्बाद करे जो तो खातून ने जन्नत जे घर के उजाड़ियो अल्लाह तुझे बचन के यतीम करे जो तो सकीना 7 सालन जी के यतीम बनायो क्या मदद आई रब तुझे बचन मेरी हाथ विझे जो तो मदीने वाली सुगरा के रुआरे आयो ववाला जी बानड़ी ये चई मथड़े ते रो रखी जो निकती खबर न पई काथे मुई काथे कब्र थे कह जनाजो पड़िस पर अल्लाह अल्लाह जा हबीब करीमा हबीब जा बजड़ा सखी पाजने कार कुनन के कदे न विसारी ना जने क़यामत जे ॾियारे या कब्र में उथंदी तो मां ईमान यकीन जी फतवा नहीं उठो वञाव त खातून जन्नत जे झुल हूंदस मथो मर्द हुजे औरत हुजे अल्लाह जो वास्तो विझी वञाव थो सॼे दुनिया सां फिटाए छॾिजो मगर महबूब ऐं महबूब जे बचन सां न फिटाइजो छो त हिकु हदीस मुबारक आहे सुहिणे रसूल पाक जी नबी फरमायो त इस्ताउसू बिअहल बैती खैरन फइन्नी उखासिमुकुम अनहुम गदन वमन अकुल खस्मुहु अक्समुहु वमन अक्समुहु दखल अन्नार इस्तिजलाब इर्तिकाइल गुरफ बेहुब अकरबाइर रसूल व ज़ब शरफ में अल्लामा सखावी या हदीस मुबारक दिया ना ये समिया जो बुजुर्ग तो मदीने वाले फरमायो तो मां वसीयत तो कया तव्हां के पंहिंजे अहल बैत लाइ वसीयत तो कया मां तव्हां के पंहिंजे अहल बैत लाइ भलाई न त मां क़यामत में इन्हनि जे मुतालिक तव्हां सां छेड़ो कंदुसि ऐं जेको इन्हनि जो दुश्मन थींदो मां मोहम्मद उन्हनि जो दुश्मन आहियां ऐं जेको इन्हनि सां दुश्मनो कंदो त क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे वञण त पंहिंजी जाइ ते रहियो मगर जन्नत जी खुशबू भी सिकी नसीब न थींदसि नमर जा कार जा मलाइक वठी सिधो जहन्नम में वञी उछलींदसि चवंदो त बाबा मां त एॾो नेक हुअसि मुंहिंजा अमल बि त ॾिसो चई त उहे अमल सभु जहन्नम में तोसां गॾु आहिनि तूं आल बैत जो दुश्मन आहे तंहिंजे करे तोखे सदा जहन्नम जी लॻी चुकी आहे अञा बि हदीस मुबारक ॿुधो नबी फरमायो मन सल्ला वसाम फिल हरम वहुवा मुबग़िदुन लिअहल बैती दखल अन्नार अशरफुल मुहब्बत लिआले मोहम्मद में अल्लामा यूसुफ नबहानी हदीस आदि तो सुने रसूल पाक फरमायो तो जेको शख्स नमाज पढ़े रोजा रखे पर सकलंड में न काजी आमद में न हरम काबे में काथे पढ़े थोड़ो ॻाल्हायो त हरम काबे में जो तो उते जेको हिकु नमाज पढ़ंदो आहे उनखे लख नमाज जो सवाब मिलंदो आहे हिकु रोज़ो रखंदो लख रोज़नि जो सवाब मिलंदो आहे हिकु क़ुरान जो ख़त्म कंदो लख क़ुरान जे ख़त्म जो सवाब मिलंदो अथसि नबी साईं फरमायो त नमाज पढ़े रोज़ा रखे पर हरम काबे में पर जे मुंहिंजे अहल बैत जो दुश्मन आहे त जहन्नम में वेंदो असांखे त पंहिंजे तरीक़त में कादरी सिलसिले में मुर्शिदन करीम जो इहो हुकुम मिलियल आहे त सैयद भली कहिड़े बि मज़हब सां वापसि था हुजे एतिरा ई आहिनि
पर तवा के पेरे पवणो तवा के हथ चुमणा है सीने सालाए जोश ओ उन्हीं निस्बत जी करे नस्बी लिहाज सा तहे महबूब जो बचड़ो आ बाकी सुना तवा जो रस्तो पांजो आ असा जो रस्तो पांजो आ बाकी अदब खो न वेंदा से हथ भी चुमंदा से पेर भी चुमंदा कलायो अल्लाह रब्बुल आलमीन तवा सारी जमात जे इश्क के सलामत रखदो असायर तवा जा दुआ कयो तवा इमाम पाक जे न भलाली महफिल के कामयाब कयो अल्लाह ताला तवा के बिनी जहानन में कामयाबी नसीब फरमाइंदो अल्लाह रब्बुल आलमीन सैयद नूर मोहम्मद शाह साहब के जानी बख्शे जेस अल्लाह रब्बुल आलमीन मदरसे के इन इदारे के कायम दायम रखियो पियो अचे तवा प्यारी जमात जे तावन जी जरूरत आहे अल्लाह कदो त इहो सिलसिलो जारी रहंदो त सुन्नत जमात जो बोल फला थी पवंदो असा के कातो एड न मिलंदी आ बाकी शहनशाह बगदाद वारो साईं उन्हीअ जे नाले ते पल जऊं था पिया अॼु ताईं पले आयो अॻिते बि पाल त उन्हीअ खे आ तो बिना लश्कर खजाने जे थियण सुल्तान मुश्किल आ मेहरबानी करे जेतिरो थी सघेव सदकात खैरात फितरा ज़कात जेको भी तवा जोड़ो को थे तो उजाजू खलो ये गड्डो करे पाजे सुन्नत जमात जे इन इदारे में दीदो अल्लाह रब्बुल आलमीन तवा जे माल में रिज़्क में अचरन में रहमतू बरकतू फरमाइंदो अल्लाह रब्बुल आलमीन असाजे सैयद बादशाह साईं क़िबला मोहम्मद आशिक़ अली शाह साहब जीलानी मददुल हुलाली जे लाए दुआ घुरो त अल्लाह रब्बुल आलमीन सेहत बख्शेस उम्र दराज करेस इन्हीं साईं जो सायो असा गुनाहगारन जे मथो तार के फरमाए वाखिर दावाना